दोस्तों जॾहिं ॿई धुरियूं हिकु थी वेंदियूं अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो त जेका नेक्स्ट एपिसोड हणंदो लाभ जी अचण वारी आहे इन में तव्हां ॾिसंदो त ॿई जॾहिं धुरियूं हिकु थी वेंदियूं ऐं शाहनवाज़ ख़ान जा आंड्रा सड़ी वेंदा, शाहनवाज़ ख़ान खे शिकस्त मिलंदी, शाहनवाज़ ख़ान बुछड़ो थींदो ऐं शाहनवाज़ सां गंदी हालति थींदी। ऐं दोस्तों ॿुधाईंदो रहां सोडल राज़न ककर ठारे वारा मुराद पीरल इहे मंसूर ख़ान सभई गॾिजी करे जॾहिं हिकु थींदा ऐं हिते शाहनवाज़ ख़ान जी शिकस्त, शाहनवाज़ ख़ान एॾो त छितो थींदो त उन कीअं हारायो ऐं पुलिस जी बि शिकस्त थींदी जेका पुलिस हिन खे तंग करे रही आहे मंसूर ख़ान खे, ऐं मंसूर ख़ान जा शहदाई बि ख़ुशि थींदा जॾहिं हुननि जी जीत थींदी। अचण वारा एपिसोड जेका हाणे आहिनि आहिस्ता आहिस्ता दोस्तों ठाह जी तरफ़ हलंदा ऐं ड्रामे में तव्हां ॾिसंदो त इन्हनि जो ठाह थी वेंदो, ख़ासि करे मंसूर ख़ान ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाए ऐं इन्हनि खे ख़ुशि कंदो ऐं ॿई धुरियूं ख़ुशि थी वेंदियूं ऐं शाहनवाज़ ख़ान जी जेको आहे शैताननि खां ॿई धुरियूं वाक़िफ़ु थी वेंदियूं, सम्झी वेंदियूं त शाहनवाज़ ख़ान वाक़ई हिकु शैतान शातिर ऐं बेकार माण्हू आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।